सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मीरा ही त नवाब खान जो माण्हू आहे, किथे असां सां धोखो त न कंदो? हाँ नज़ीर, इहो धोखो भी थी सके, पर नवाब खान पंहिंजा माण्हू ॾियण जो वाइदो कयो। इन जो मतलब इहो आहे त नवाब खान मुंहिंजे कुल्हे ते बंदूक रखी बहावल खे पूरो करणु चाहे थो, ऐं मां वरी न नवाब खान जे कुल्हे ते बंदूक रखी वक्त खे खत्म करण थो चाहे। बाबा तोखे मुंहिंजो कसम आहे, अॼु मूंखे तूं हक़ीक़त ॿुधाए त तूं मुंहिंजे लाइ छा सोचे वरितो आहे? तूं मूंखे मीरा ना वापसि छॾींदे या न? अमा राणी तो कसम दुआ तोखे ॿुधायां थो, हीर खे मारे उन खां बाद तुंहिंजी शादी वक़्त सां कराईंदुसि। तूं नवाब खान जे हमरान खे वठी जीअं ॻोठ में दाख़िल थी त मीरा हो तोखे गोलियूं हणी पूरो करे छॾींदा। वरी उन ॿिए तरफ़ वक़्त बहावल ऐं सोढल खे गोलियूं हणी पूरो कंदो ऐं सुबुह जो वरी FIR दाख़िल थींदी त मीर बहावल खान जे ॻोठ जे मथां हमलो कयो, जंहिंमें मीर जो हिकु ॿियो साथी ऐं सोढल मारिजी विया। किसो तमाम ऐं वक़्त जो रस्तो आज़ाद। वॾो कमीणो ही नवाब खान, तूं हुन जी चालनि खे सम्झी नथो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।